इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में मकानी चूंडूं 2 मरहल में कराइण जो ऐलान कयो वियो आहे, जेके हिन साल मई जी आख़िरी हफ़्ते में शुरू थींदियूं। हिन हवाले सां चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा जी सदारत में इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे। इजलास में इलेक्शन कमीशन जे मेंबरनि, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सिंध ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी इजलास खे आगाह कयो त सिंध में हतमी तकबंदियुनि जी फ़िरासत 24 मार्च ते शाया कई वेंदी। चीफ सेक्रेटरी सिंध तजवीज़ ॾिनी त सिंध में मकानी चूंडूं 2 मरहलनि में करायूं वञनि, जंहिं बाद इलेक्शन कमीशन ऐं चीफ सेक्रेटरी जी मशावरत खां पोइ फ़ैसिलो कयो वियो त सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो मई जी आख़िरी हफ़्ते में थींदो। चीफ इलेक्शन कमीशन हिन सिलसिले में चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त ज़िले जी लिस्ट फौरी तौर ते उमाणी वञे, जी ज़रूरी क़दम खयां वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।